खैरपुर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शरकुंभ थाणे जी हद ॻोठ छतल कलोड़ में ज़ालिम मुड़स कारे इल्ज़ाम हणी ज़ाल खे कुहाड़ियुनि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो। औरत जे वारसनि जो एहतजाज। रिपोर्ट मूजिब कुंभलक ॻोठ छतल कलोड़ में न्याज़ उर्फ़ नियाज़ल कलोड़ो कारे इल्ज़ाम मड़े पंहिंजी घरवारी 20 साला नज़ीरा कलोड़ खे कुहाड़ियुनि जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। औरत जी रड़ियुनि ते माण्हू पहुचण ते जवाबदार मौक़े तां फ़रार थी वियो। औरत जे वारसनि पारां ज़ख़्मी औरत खे कुंभ थाणे खणाए पहुता, जितां खेनि लेटर ॾेई तालका अस्पताल कोर्ट ॾिजी रवानो कयो वियो। मुड़ुस हथां कारे इल्ज़ाम में ज़ख़्मी थियल नारी नज़ीरा कलोड़ो ॿुधायो त मुड़ुस तशदुद कंदो हो। गुज़िरियल ॾह कारियुनि इल्ज़ाम हणी कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल करण जी कोशिश कई। ज़ख़्मी नारी जे वालिद हिम्मत कलोड़ो अमर मिस्मात वज़ीरा कलोड़ो एहतजाज कंदे चयो त बेगुनाह असांजी न्याणी मथां कारे इल्ज़ाम हणी खेसि कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। असां पुलिस खे बि दाह ॾिनी आहे, पर पुलिस बि को तहरीक नाहे वरितो। हिननि चयो त जवाबदार खां असांजी न्याणी खे जान जो ख़तरो आहे। हिननि एसएसपी खैरपुर ऐं वस वारनि खां नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ जो मुतालबो कयो।